नाज़रीन जीअं त हींअर असां मनड़ो में मौजूदु आहियूं। ज़िले नवाबशाह में 4 शुगर मिलूं आहिनि जिन मां हिकु बि अञा ताईं न हली आहे। उनजो कारण छा आहे, रीज़न छा आहे? हाणे सिंध गिरोवर ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवाणनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे हिन बारे में। वाइस चेयरमैन सिंध ग्रोवर्स ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ खां ऐं जीअं त काफ़ी कोई 5-7 साल खां वठी सिंध जूं मिलूं नवंबर दिसंबर ऐं 17-18 में जनवरी में हलियूं, जंहिंजो एतिरो नुक़सानु पियो जो 17-18 में माण्हुनि ज़मींदारनि गनो इहो कोन पुछियो त कहिड़ी मिल पैसा ॾिए थी कहिड़ी कान थी ॾिए। जेके अञा ताईं पैसा मिलुनि जे ॾे रहियला पिया आहिनि, अञा ताईं मिलूं पैसा ॾियनि कोन थो पियो। ऐं हिन महिल ताईं सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते, हाई कोर्ट जे ऑर्डर ते बि पेमेंटूं कोन थियूं आहिनि। नओं साल शुरू थियण वारो आहे ऐं 15 अक्टूबर जे बजाए हींअर 24 अक्टूबर थी वई आहे, पर अञा सर जेका तव्हांजी तंज़ीम आहे सिंध गिरोवर ऑर्गेनाइज़ेशन, इन्हनि भला जेके पोयां बकायूं आहिनि आबादगारनि जूं उन जे हवाले सां मिलनि सां राब्तो कयो आहे? असां मिलुनि सां त राब्तो कयो आहे, पर असांजो जेको आहे आबादगारनि जे बोर्ड जे तरफ़ खां जेको आहे हाई कोर्ट में केस हले पियो थो, जंहिंजी कल्ह बि सुनवाई हुई। कोर्ट ऑर्डर कयो जीअं त कैन कमिश्नर बि जेको आहे 3 सालनि खां वठी को बि महीने 2 महीननि खां वधीक को सीट ते नथो वेहे, उन जे करे इन का विषय ते अमल नथो थिए। जेके मिलूं नथियूं हलनि ज़िले नवाबशाह वारियूं, उन जा अॻिते हली छा असरात ईंदा? इन जा असरात इहे थींदा त 25% जेको गन्नो कटिजी उन में कमंद कणिक काई वेंदी आहे, उहे कोन काए पियूं, जंहिंजो नुक़सानु ज़बरदस्त नुक़सानु थींदो। जीअं त 17-18 में देरि सां करण जे करे जेका रिपोर्ट हुई त 1.5 लख एकड़ घटि कणिक काई वई हुई, जंहिंजे करे तव्हां ॾिठो त आख़िर में पोइ बि जेको आहे 1100-1200 ते हली। तव्हांजो माना चवणु आहे त जेकॾहिं मिलूं देरि सां थियूं हलनि त कणिक जी पोखाई तमामु हिकिड़ी घटि थींदी, आबादगारनि खे वॾो हिकिड़ो नुक़सानु थींदो। सिर्फ़ु कणिक जी कणिक में त लास कोन पवंदो, पर कमनि में बि जेतिरो देरि सां कटाई थींदी ओतिरो उनजो वेट लॉस थींदो ऐं मिलुनि खे त फ़ाइदो थींदो, ज़मीनदार खे नुक़सानु थींदो। ख़ासि तौर ते अॼु असां जेको टाइम ॾिनो आहे दोस्तनि केटीएन जे नुमाइंदनि, उन्हनि जो बि असां जेको आहे सो भरपूर थोराईंदा आहियूं। जीअं त सिंध ग्रोवर्स जे मुताबिक़ एग्रीकल्चर जे लॉ मुताबिक़ सिंध जूं तमामु जेके शुगर मिलूं आहिनि इहो 15 अक्टूबर खां हलाइण जो हुकुम जारी थियल आहे 1953 खां। जेके ही काफ़ी सालनि खां पंहिंजी मनमस्ती करे मिलनि सां या गवर्नमेंट सां मिली भगत करे जेको आहे सो लेट सां मिलूं हलाईंदा आहिनि, आबादगार परेशान रहंदा आहिनि। जेके इहे वञी सम्झो त नवंबर जे आख़िर में शुरू कंदा आहिनि ऐं इहो हक़ीक़त में क्रैशिंग 1 दिसंबर खां शुरू थींदी आहे। जेकॾहिं असांजे सिंध जूं तमामु शुगर मिलूं शुगर मिल्स जेके बि आहिनि 15 अक्टूबर खां जेकॾहिं स्टार्ट थियनि त असांजो आबादगार लखे एकड़ कमद टाइम सां कढी उन में वरी कणिक जो फसल काश्त करे सघे थो। पर उन सां गॾोगॾु उन्हनि ज़मीनुनि में जेका पुराणा कमद आहिनि जेके एवरेज घटि था ॾियनि उहे बि आबादगार पटे, उन में उहो दुबालो फसल यानी कमद सां गॾु कणिक जेकॾहिं काईंदा त उनखे दुबालो फसल चवंदो। आबादगार वधीक पैदावार खणंदो, आबादगार जेकॾहिं वधीक पैदावार खणंदो त सिंध ख़ुशहाल थींदी, मुल्क ख़ुशहाल थींदो। जीअं तव्हां ॾिठो त पोयनि सालनि में कोहिस्तान में ॾुकार आयो, जेकॾहिं हीअ लखे एकड़ कमंद अॻे निकिरी वञे इन में कणिक थिए त अनाज तौर इहा कणिक पूरे मुल्क में कम ईंदी। आबादगार हारी मज़दूर उहे पंहिंजे लाइ साल लाइ कणिक बि कमाए रखंदा ऐं मुल्क ख़ातिर उहा कम बि ईंदी। ऐं हीअ लेट सां मिलूं हलण सां इहो जेको नुक़सानु वाज़े ॾिसण में पियो अचे त असांजो आबादगार हींअर कणिक जो फसल कीअं काईंदो। असां वटि कन्वेंस न आहे, असांजे आबादगार वटि पैसा न आहिनि, उहे किथां कलर वठंदो, किथां बीज वठंदो, किथां तेल वठंदो, किथां फर्टिलाइज़र वठंदो, इहे सभु शयूं पेस्टिसाइड्स किथां वठंदो। यानी त असांजो कणिक जो फसल बि आबादगार हारी मज़दूर जो नुक़सान में वेंदो। असां किथां तरक़ी कंदासूं, असांजा आबादगार कीअं वक़्तु गुज़रंदा। जीअं तव्हां ॾिठो त पोएं दौर में असांजो आबादगार 2 पुड़नि में चकी वांगुरु पीसी रहियो आहे।
हितां जा जेके मिल इंतजामिया जा जेके मालिक आहिनि उहे त अयाशियुनि वारी ज़िंदगी सां गुज़ारनि था, पर उन्हनि जा जेके जीएम रैंक जा माण्हू आहिनि उहे फॉरेन कंट्रियुनि में उनजा बच्चा पढ़नि था। असांजो हारी, असांजो मज़दूर, असांजो आबादगार तमामु परेशान आहे। सुठे खाद खुराक लाइ असांजो हारी मज़दूर परेशान आहिनि, जा बच्चा सुठी तालीम, सुठी रहाइश, सुठी सिहत लाइ परेशान आहिनि। जे बोकेसर मिलूं हलनि त इनशाअल्लाह इन मां असां आबादगारनि खे फ़ाइदो मिलंदो। असां अपील था कयूं सीएम खे, सुप्रीम कोर्ट खे, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान खे त जल्द खां जल्द हिन शइ जो नोटिस वरितो वञे ऐं मिलूं हलाई वञनि। हिन महिल ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 मिलनि जे बिलनि खे बाहि ॾिनी वई आहे। मीरपुर जे मिल खे बिलनि खे बाहि ॾिनी वई आहे, सांगड़ वारी मिल ऐं खैरपुर वारी मिल, इहो सभु मिलूं चुप करे वेठियूं आहिनि, रेट अञा तय न थियो आहे। इन में ज़िले नवाबशाह में 4 शुगर मिलियूं आहिनि, हिननि मां घणनि खे जेको आहे सो हिननि जी चिमनियुनि खे बाहि ॾिनी वई आहे। सही, हिननि मां कंहिं बि चिमनी खे बाहि कान ॾिनी वई आहे। सिर्फ़ु जेको मूं वज़ाहत कई त 3 शुगर मिलूं जेके सिंध में आहिनि, जेके हिते ज़िले नवाबशाह में 4 शुगर मिलियूं आहिनि, जेकर टाइम ते नथियूं हलनि त इन जा आबादगारनि खे छा नुक़सान थींदा? साईं, आबादगार इहे सम्झो त एॾे नुक़सान में वेंदो जो कणिक जो जेकॾहिं फसल नथो काश्त करे सघे पंहिंजे पैसे न हुअण जे करे, त इहो वॾे में वॾो नुक़सान आहे। असांजो आबादगार जेको ॻोल्हनि ते वेह रहियो आहे, इहो सुम्ही पट ते पवंदो, इहो उथी न सघंदो। हाणे तव्हां कंहिंखां मुतालबो कंदव मिलूं हलाइण जे लाइ? साईं, असां मुतालबो था कयूं सीएम सिंध, जेके सिंध जा हलाइण जा मालिक आहिनि, जंहिंमें जेके अथोराइज़ आहिनि, असां उनखे अपील था कयूं, सुप्रीम कोर्ट खे अपील था कयूं, हाई कोर्ट खे अपील था कयूं, चीफ जस्टिस पंहिंजो आर्मी जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे अपील था कयूं त जल्द खां जल्द हिन मसइले जो नोटिस वरितो वञे। छाजे करे त एग्रीकल्चर रीढ़ जे हॾे जे किरदारु अदा करे थी। जेकॾहिं रीढ़ जी हॾी टुटी वञे त उहा बॉडी कहिड़े कम जी आहे? आबादगार पोइ कहिड़े कम जा रहंदा? परेशान रहंदा, उनजा बच्चा तालीम न पढ़ाए सघंदा, हू का तरक़ी करे कोन सघंदा, मुआशिरे में तमामु पोइ ते धिकजी हलिया वेंदा ऐं उहे मुआशिरे में तरीक़े जे क़ाबिल न रहंदा। जेको आहे सो दरख़्वास्त आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां, वज़ीर आला सिंध खां, त इन शइ जो नोटिस वरितो वञे, जल्द खां जल्द शुगर मिलियूं हलायूं वञनि, जीअं त कमनि ते निकिरी सघे ऐं जेको आहे सो आबादगार ख़ुशहाल थियनि ऐं जेको आहे सो कणिक खाए सघनि आबादगार। असांजो इहो मुतालबो आहे त जेको आहे सो 10 महीने में शुगर मिलियूं हलणियूं जेके हींअर ताईं न हलियूं आहिनि। त असां इहा गुज़ारिश कंदासीं सभिनी आला उहिदेदारनि खे त जेको आहे सो जल्द खां जल्द मिलियूं हलायूं वञनि, जीअं आबादगार पंहिंजो कमनि कढी सघनि। असांजी अर्ज़ी इहो आहे त कमनि जो रेट जेको कॾहिं बि मुक़ररु न कयो वियो आहे, मुक़ररु कयो वञे त मिलनि वारा असांखे नथा ॾियनि। महिरबानी करे 200 रुपया कमनि जो अघु कयो वञे ऐं जेको मिलो आहे टाइम सां हलायूं वञनि। असांखे वज़ीर आला सिंध खे अपील आहे त महिरबानी करे हिन ते कमु जेको आहे मिलनि जो शुरू कराए, माना इहो गन्ने जी पिड़ाई ऐं मिलूं हलायूं वञनि। गरीब जो अञा बि पेमेंट न थी आहे। बंदि शुगर मिल घणी पेमेंट रहियल? 1 लख रुपया अञा रहियल आहे जी। घणा साल थी विया? ही 3 सीज़न शुरू थियण वारो आहे। हाणे अॻिते जेके मिलूं न हलियूं उन्हनि जे हवाले सां तव्हां छा था कयो? बसि साईं, इहा असां त अपील कंदासीं त इहा ग़रीबनि सां इहा ना ज़ुल्म कनि। सरो दारोमदार इहा ज़रायत ई आहे, ज़रायत खे धक ॾियनि पिया। तव्हां जीअं सिंध गिरोवर ऑर्गेनाइज़ेशन ऐं मनड़ो जे शहरनि जा वीचार ॿुधा, हिननि जो चवणो त जेकॾहिं ज़िले नवाबशाह जूं मिलूं देरि सां हलियूं त उनजा हिकिड़ा वॾा नुक़सान ज़ाहिर थींदा। कणिक जो फसल जेको आहे ऐं ॿिया फसल उहे माण्हू आबादगार न काए सघंदा। कैमरामैन अमजद अली भट्टी सां गॾु गुलाम अहमद भट्टी, KTN न्यूज़ मनड़ो।